ॿारनि जा जवाबदार, इन मासूम ॿारनि जा जवाबदार, इन मासूम ॿारनि जा जवाबदार। शहदादकोट में गड़ी खेरो जे सीनियर सहाफ़ी जी ॿिनि ॾोटियुनि खां अणॼातल माण्हुनि पारां यरगमाल करे उन्हनि जे कननि खां सोनियूं वालियूं लाहे फरार थी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि मुतासिर ॿारनि ऐं वारसनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शहदादकोट में गड़ी खेरो ऐं शहदादकोट जे सीनियर सहाफ़ियुनि एडी खोखर, सागर भट्टी, शबीर कंबो, अदनान भट्टी, वहाब पंद्राणी, हयात तुनियो, दिलदार सीलरो, गुलाम अली बिरोई, साजिद खरल, शाहिद अवाण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु सीनियर सहाफ़ी एडी खोखर जी ॿिनि ॾोटियुनि आयशा खोखर ऐं मदिया खोखर खे ए सेक्शन थाणे जी हद ज़ोइबाबाद पाड़े मां अणॼातल चोर मुबैना तौरु यरगमाल करे मस्तोई पाड़े पोयां वीरान जॻह ते तशदुद करे उन्हनि जे कननि मां 8 सोनियूं वालियूं लाहे फरार थी विया, जंहिंखां बाद मासूम ॿारड़ियूं रोईंदे रड़ंदे के राई अथां घर पहुती। वारसनि जो चवणु हो त हुन वाक़े बाद ए सेक्शन थाणे ते NCB दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं उन्हनि जी ॻोल्हा लाइ कख भञी बीणो न आहे कयो। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर शहदादकोट समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त चोर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सोनियूं वालियूं वापसि करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इन मासूम ॿारनि जा जवाबदार, इन मासूम ॿारनि जा जवाबदार, इन मासूम ॿारनि जा जवाबदार।